على من كان نبيا وآدم بين الماء والطين رحمة للعالمين خاتم الأنبياء والمرسلين وعلى آله الطيبين وصحابه الطاهرين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم النبي أولى بالمؤمنين من أنفسهم وأزواجه أمهاتهم صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم وقال الله تعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وصحبه أجمعين بعد حمد و صلاۃ ناظرین و سامعین السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ وعلیکم السلام۔ سبھی دوست احباب کے جشن عید میلاد النبی صلی اللہ علیہ وآلہ وسلم مبارک۔ عزیزان ذی وقار، اللہ رب العزت سرکار دو جہاں صلی اللہ علیہ وآلہ وسلم مجی ذات گرامی کے ہنمائے مقدس میں اساں توان جی رہبری رہنمائی جے لائے ان زمین تے مبعوث فرمائے جن جی خوشی میں اساں مختلف انداز میں ان خوشی جو ان پنجے جذبات جو اظہار کرے رہا ہوندا آئیو۔ یہ اظہار لازمی نہ ہے جی رسمی طریقے سے ہلے پیو ان طریقے سے خوشی جو اظہار کجے محبت عقیدت جو اظہار کجے۔ سرکار دو عالم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جی ذات گرامی سا عقیدت محبت یہ جذبات جو اظہار لنگر جی صورت میں، جلسے جی صورت میں، جلوس جی صورت میں، پنجے گھرن میں جو کو احسن طریقو ہے سبنی طریقن میں جو کو احسن طریقو ہے سرکار دو عالم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جی ذات گرامی سا پنجی محبت عقیدت جو اظہار وہ پنجے گھرن میں سرکار دو عالم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جی سیرت طیبہ جو تذکرو کرن، صرف تذکرو ہن مائے مقدس میں نہ بلکہ سال جی بین مہینن میں، سال جی بین دین میں پوری زندگی پینجے گھر میں سیرت طیبہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم جو پینجی اولاد جی سامو تذکرو کرن، پینجی اولاد کے، پینجے رشتہ دارن کے، پینجے دوست احباب کے حضور جی سیرت کے فالو کرن جی ترغیب دیارن۔ سبحان اللہ۔ یہ بہترین سبنی طریقن کھاں بہترین طریقو ہے سرکار ساں محبت جے اظہار حضور ساں ان محبت جے جذبات جے اظہار کرن جو ایک بہترین طریقو۔ سبحان اللہ۔ تو امید ہے اساں انہن طریقن کے جے کہ رسمی طریقہ ہیں انہن کے بجاری رکھندا سے، انہن کے حقیقی روپ دیارن جی کوشش کندا سے، جو کو بہترین طریقہ کار ہے ان تے با عمل کرن جی اساں کوشش کندا سے اج کھاں بعد انشاءاللہ۔ عزیزان ذی وقار،
آیہ کریمہ جیکا تلاوت کئی جے میں اللہ رب العزت حضور فخر موجودات صلی اللہ علیہ وآلہ وسلم جی ذات گرامی جو امت ساں تعلق، امت ساں رشتو، امت ساں رابطو، ان تعلق کے اللہ رب العزت ہن آیہ کریمہ میں بیان فرمایا ہے۔ حضور سرکار دو عالم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جو پہنجی امت ساں تعلق جو کو آہے وہ کیڑو تعلق آہے، کیترو تعلق آہے، اساں ان کے سمجھن جی کوشش کندہ سے آیا اساں جو با تعلق حضور ساں آہے، حضور جو کو تعلق قرآن میں اللہ رب العزت امت ساں بیان فرمایا ہے، اترو تعلق اساں جو سرکار دو عالم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جی ذات گرامی ساں آہے۔ تمہاں سب اہل علم آئیو، ایک ریکویسٹ ہے اساں جا نوجوان بالخصوص موبائل جو استعمال کرن تھا، فارغ ٹائم میں موبائل کے منفی گالن میں استعمال کرن جے بجائے آج اس جی ریکویسٹ ہے چاہے وہ نوجوان ہو جائے چاہے وہ وڈی عمر جا ہو جائے، فارغ وقت میں موبائل کے غیر ضروری منفی شین میں استعمال کرن جے پنجی توانائی کے خرچ کرن جی بجائے اساں بہترین نالج، بہترین معلومات حاصل کرنے جی لائے ان کے استعمال کریں۔ تہاں ونجیے اسٹرونومی، فلکیات، یہ ایٹموسفیئر، فضا، ان جے بارے میں فلکیات جے بارے میں تمہاں موبائل تے سرچ کندو کافی معلومات انفارمیشن ملندی۔ انہوں نے آج صرف اشارتاً گال کرے تھو اے تعلق امت سان نبی جو ان کے مختصر ٹائم میں انشاءاللہ آج اس پوری کوشش کندو سمجھائیں جڑے تمہاں چنڈ جو اے زمین جو تعلق پان میں کیترو تعلق ہے ان کے سرچ کندہ سب کھاں پیرے توا کے یا گال ملندی تے چنڈ جو زمین جے وچ میں ڈسٹینس جے کو آہے فاصلو آہے وہ کیترو آہے 3,84,000 کلومیٹر کم و بیش۔ چنڈ جو زمین جے وچ میں جے کو فاصلو آ 3,84,000 کلومیٹر۔ جے کرے سج جو تمہاں ڈسٹینس معلوم کندہ تو یہ تمہاں کے ملین میں، لکھن میں نہ بلکہ ملین میں یہ ڈسٹینس تمہاں کے ملندو 14 کروڑ بلکہ ان کا متھے کلومیٹر سج جو زمین جے وچ میں ڈسٹینس آئے، فاصلو آئے۔ کدی سوچو آئے تمہاں ان گال تے تمہاں ایسا کدے غور کہو آئے اترو فاصلو موجود آہے باوجود ان جے زمین تے رہندڑ مخلوق میں پنجو تصرف کرے تھو۔ چنڈ اترو فاصلے جے باوجود چنڈ زمین تے رہندڑ مخلوق میں پنجو اختیار استعمال کرے تھو۔ سمنڈ جے اندر پانی آہے یہ باہر جو پانی جے کرے ہکڑی جائے تی بیٹھو رہے استعمال میں ان کے نہ آنجے تبدیل نہ کجے، باہر جو تھوڑو پانی وہ لیٹرن جے حساب سے ہوں تو ہکڑی جائے تی بی کرے بدبو بار بچی ویندو۔ پہنجا اثرات جے کہ ان جے اندر صحت مند اثرات آئیں وہ ختم کرے چکو ہوندو آئیں۔ سمنڈ جو پانی
जेको टननि जे हिसाब सां आहे उन पाणी खे चंड पंहिंजी तवानाई सां पंहिंजी ताक़त सां उथलाए थो त जीअं उन जे अंदरि रहंदड़ मख़लूक मुर्दार उन जे करे पाणी बदबूदार न थी वञे। चंड 3,84,000 किलोमीटर परे समुंड जे अंदर पानी मौजूद है, उन ते पंहिंजो इख्तियार ऐं पंहिंजो तसरुफ़ इस्तेमाल करे उन पानी के उलट पुलट करे उन पानी ते पंहिंजो इख्तियार ऐं तसरुफ़ इस्तेमाल करे थो त जीअं पानी सेहतमंद रहे मखलूक जे लाइ। ऐं सिज जी अहमियत खां असां ऐं तव्हां सभु वाक़िफ़ आहियो। हींअर असां पंहिंजी ज़मीनूं काश्त कयूं, ज़मीननि में असां पंहिंजो ॿिज लॻायो त उन ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा अनाज सब्जियूं तयारु थियो, गाह तयारु थियो आहे। सभिनी जे इल्म में आहे जेकॾहिं इन गाह खे, इन अनाज खे, इन बीठल गाह खे ऐं सब्जियुनि खे जेकॾहिं सिज जी घुर्बल तवानाई रोशनी न मिले त इन्हनि जी नशोनुमा रुकिजी वेंदी, इन्हनि जी नशोनुमा रुकिजी वेंदी। असां चवंदा आहियूं त हिन मरतबे फसल बहितर कोन थिया, एवरेज सुठी कोन मिली। छो? चवंदो ज़मीन ते सिज जी जेका हरारत घुर्बल हुई उहा घुर्बल हरारत गाह खे सब्जियुनि खे न मिली। जेकॾहिं इहा मतलूब तवानाई हरारत न मिले त असांजे अनाज में फसलनि जी एवरेज घटिजी वञे। जेकॾहिं सिज जेको फ़ासिलो आहे मिलियन जे हिसाब सां 14 करोड़ किलोमीटर, इहो पंहिंजो फ़ासिलो वधाए छॾे, वधीक फ़ासिलो थी वञे त बि फसलनि खे नुक़सान। जेकॾहिं इहो फ़ासिलो घटिजी वञे त बि नुक़सान। ॻाल्हि असां उनखे मुख़्तसर करण जी कोशिशि कंदासीं, सम्झण जी। लिहाज़ा सिज जो, चंड जो ज़मीन ते रहंदड़ मख़लूक सां ताल्लुक़ आहे। इहो ताल्लुक़ ख़तम थी वञे त ज़मीन ते रहंदड़ मख़लूक मुतासिर थी वञे, ज़मीन ते रहंदड़ मख़लूक मुर्दा थी वञे, ज़मीन ते रहंदड़ मख़लूक मां को ज़रो न बचे, ज़ाया थी वञे, बेकार थी वञे, उन्हनि जे जिस्म में जान न रहे। जेकॾहिं मतलूबा सिज जी हरारत ऐं चंड जी तवानाई उन्हनि खे न मिले। अज़ीज़ान अज़ीज़ वकार, सरकार दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी पूरी कायनात, जेतरी कायनात हले पई, असां ऐं तव्हां जे जिस्म में रूह आहे। हर जानदार शइ जे अंदरि रूह आहे। असां हरकत मुतहरिक एक्टिव एस ताईं आहियूं जेसि ताईं असांजे जिस्म में रूह आहे। हर जानदार शइ चुरपुर करे पई मुतहरिक आहे एसि ताईं जेसि ताईं उन्हनि जे जिस्म में रूह आहे। रूह निकिरी वियो, उनजी हरकत बि रहंदी। ये बुनियादी चंद शयूं इन तमीद आहे, इनखे सम्झंदासीं त पोइ इंशाअल्लाह अज़ीज़ हुज़ूर फ़ख़्र मौजूदात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको उम्मत सां ताल्लुक़ आहे उहो इंशाअल्लाह समझ में अची वेंदो। सुभान अल्लाह। जिस्म में रूह आहे, इहो रूह परवाज़ करे वञे त असांजो जिस्म हिन कायनात जे अंदरि जेतिरा अजसाम जिस्म आहिनि, इन्हनि जी एक्टिविटी, इन्हनि जी हरकत ख़तम थी वञे, इहे मुर्दा थी वञे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी पूरी कायनात जो रूह आहे। पूरी कायनात जो हुजूर फ़ख़्र मौजूदात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रूह आहिनि। चाहे इंसान हुजन, परिंद हुजन,
चरिंद हुजन, जबल हुजन, दरख्त हुजन, पूरी कायनात के अंदर नबातात हुजन, हर शय जो रूह सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी है। सुभान अल्लाह। इन्हीं जे करे उलमा ऐं सूफिया फरमाइन था त सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज वारी रात मेराज ते विया अल्लाह जे दीदार जे लाइ, इहो शर्फ हासिल करण जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त अर्श मुअल्ला ते घुरायो त ज़मीन ते वक्त रुकजी वियो, बेशक ज़मीन ते वक्त रुकजी वियो। हुजूर जे पाणी सां वुज़ू फरमायो, उहो पाणी पी वियो। हुजूर जे दरवाजे ते लगल कुंडी खे हथ मस फरमायो, दस्त मुबारक मस फरमायो, वो कुंडी हरकत करे रही हुई, वो कुंडो हिली रहियो, वो बी रहियो। सुभान अल्लाह। वुज़ू जो पाणी वयो पे, जे हुजूर इन एटमॉस्फेयर खां, हुजूर इन फिजा खां ॿाहिरि विया त हिन पूरी कायनात जो रूह हुजूर हुया। जॾहिं हुजूर हिन कायनात खां, हिन एटमॉस्फेयर खां ॿाहिरि निकिरी विया, हिन एटमॉस्फेयर जो रूह निकिरी वियो, हर शइ जी उन कुंडे जी हरकत भी रही, वुज़ू जो बहंदड़ पाणी जी हरकत भी रही। हिन कायनात जो वक्त जेको मुतहरिक हुयो, उहो वक्त पे बीजी वियो, छो त हिन एटमॉस्फेयर जो, हिन कायनात जो रूह हुजूर हुया। जॾहिं रूह परवास थी वियो त हर शइ जी हरकत रुकजी वई। सुभान अल्लाह। जे हुजूर वापस आया त पाणी जी जाइ ते बीठल हुया, उतां खां अॻिते हरकत कई। सुभान अल्लाह। असां तव्हां कॾहिं ॾिठो आहे अहिड़ा पेशेंट, इन्हनि जो मरीज़नि जो तव्हां असां मुशाहिदो कयो हूंदो, जेके एपिलेप्सी मिर्गी जा मरीज़ हूंदा आहिनि या बेहोशी जो उन्हनि खे दौरो पइजी वेंदो आहे, जी फौरन उन्हनि खे दौरो पवंदो आहे, उन्हनि जी मुकमल हरकत बीजी वेंदी आहे, अखियूं खुलियल रहिजी वेंदियूं आहिनि, हथ जिते हूंदा आहिनि उते रुकिजी वेंदा आहिनि, पेर जंहिं कंडीशन में हूंदा आहिनि उते रहिजी वेंदा आहिनि। कलाक, अधु कलाक, 15 मिनट जो इहो दौरानियो हूंदो आहे बेहोशी जो, गशी जो या मिर्गी जे पेशेंट जो। जीअं उहो रूह जेको थोरी देर जे लाइ जिस्म खां ख़ारिज कोन थियो, जिस्म जे अंदरि मौजूदु हुयो, जीअं उहो वापसि मोट खाईंदो आहे रूह, त मरीज़ उतां खां अॻिते हरकत शुरू कंदो आहे। जिते हथ बंदि हुया उतां खां हरकत शुरू कंदो, अखियूं खुलियल हुयूं त बंदि कंदो, बंदि हुयूं त खुली वेंदियूं आहिनि। यानी रूह निकिरंदो आहे, हर शइ जी हरकत रुकिजी वेंदी। जीअं रूह वापसि मोटंदो आहे त जिस्म में तहरुक मची वेंदो आहे। अज़ीज़ान वक़ार, जॾहिं पूरे यूरोप ईसाइयत, पूरी दुनिया है यहूदियत, पूरे यूरोप जे इस्लाम सां अदावत रखण वारनि, मक्के ऐं मदीने जे कुफारो मुशरिकीन सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा सां, अहले बैत अतहार सां मुख्तलिफ मरपा बरपा कया, मुख्तलिफ जंगूं उन्हनि सां लड़ियूं। लेकिन सहाबा जी तव्हां खे ख़बर हालत छा हुई? उहे 40 ॾींहं ताईं खाइण पीअण बि उनजो जेतिरो असां इंसान इस्तेमालु कंदा आहियूं उन जी भेट में कुझु बि न हो। असां चवंदासीं 40 ॾींहं जेकॾहिं कंहिंजो पाणी बंदि थी वञे, खाइण पीअण बंदि थी वञे, असां चवंदासीं माण्हू मरी वेंदो, जीअर ई कोन रहंदो। लेकिन सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत खे पढ़जो। सिर्फ़ मुक़र्रीन वाइज़ीन खां ॿुधण जी आदत न बनायो, कॾहिं ज़हमत करे टाइम कढे असांजे मशाइख बुज़ुर्गनि साहबा अहले बैत हुजूर जी सीरत खे खुद पढ़ण जी कोशिश कजो। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे घर में 40 ॾींहं ताईं ही उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पाणी न मिलियो, लेकिन हयात रहिया। केरु चयो तूं मरी वेंदो?
मरी वेंदो आहे असां ऐं तव्हां जहिड़ो इंसान, असां ऐं तव्हां जहिड़ो इंसान 40 ॾींहं पाणी न मिलण जे करे मरी वेंदो। छो? इन जे करे असांजे जिस्म में जेका एनर्जी पहुचाए थी उहो हिन मादी दुनिया जूं शयूं आहिनि। हिन मादी दुनिया जूं शयूं आहिनि। पाणी आहे, खुराक आहे, ग़िज़ा आहे, मानी आहे, मुख़्तलिफ़ शयूं असांजे जिस्म खे मिलंदियूं आहिनि हिन मादी दुनिया जूं, तॾहिं असांजो जिस्म ज़िंदा आहे। जेकॾहिं हिन मादी दुनिया जूं शयूं असांजे जिस्म खे न मिलनि त असां बेशक 40 ॾींहं न बल्कि 4 ॾींहं में मरी वेंदासीं। छो त असांजी बॉडी जो इन्हिसार, असांजे जिस्म जो ताल्लुक, असांजे जिस्म जो दारोमदार हिन मादी दुनिया जी ग़िज़ा ते आहे, खुराक ते आहे। जॾहिं उहो बंदि थी वई मरी वेंदासीं। लेकिन 40 ॾींहं ताईं सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पाणी बंदि थियण जे बावजूद उन्हनि जी शहादत न थी। शहादत तॾहिं थी जॾहिं उन्हनि कातिलनि हमिलो कयो। उन जे करे न, बुख जे करे न। छो? सवाल आहे आजिज़ जो छो? इन ते गौर कजो, थोड़ी देर जे लाइ तवक़ुफ़ कजो, इन ते सोच वीचार कजो। छो? इहो इन करे जो डॉक्टर इक़बाल रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो, जॾहिं 40 ॾींहं बुख हुजण जे बावजूद उहो मुस्तफ़ा जा शेर तलवार खणी मैदान ते लहंदा असां बेज़ाहिर समझंदासीं 40 ॾींहं खे जंहिंखे मानी न मिली हुजे, 40 ॾींहं जंहिंखे पानी न मिलियो हुजे। असां रोज़ो रखंदा आहियूं रमज़ान जे महीने में, शाम जो 5 बजे खां पोइ गिलास खणण जी बि ताक़त न रहंदी आहे। गिलास खणण जी बि ताक़त असांजे जिस्म में न रहंदी आहे। लेकिन मुस्तफ़ा जा शेर 40 ॾींहं खुराक बंदि थियण खां पोइ बि जॾहिं तलवार हथ में ईंदी हुई त हज़ारनि लखनि जे तादाद में काफ़िरनि जा सर कलम कंदा हुआ। कंहिंजो सर कलम करण का मामूली शइ? छा साम्हूं बीठल शइ का दरख़्त आहे? छा साम्हूं लड़ाई करे पियो उहो को पत्थर आहे? छा को जामिद साकित शइ आहे जो शख़्स उथियो ऐं तलवार हाणे उनखे किराए छॾियो? साम्हूं इंसान आहे, साम्हूं इंसान आहे जंहिंखे हर वक़्तु खुराक मिली पए, पाणी मिलियो पए। उहो ताक़तवर तवाना इंसान हुयो। लेकिन 40 ॾींहं खुराक बंदि थियण जे बावजूद जॾहिं तलवार हथ में आई त लखनि ऐं हज़ारनि काफ़िरनि खे वासिल जहन्नम करे छॾियो। रीज़न छो? सबब? सवाल अञा बि मौजूद आहे। डॉक्टर इकबाल रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो, ये फाका कश डरते नहीं जरा मौत से, ये फाका कश डरते नहीं जरा मौत से। इकबाल फरमाए तो उन्हनि पाण में मुशावरत कई, मक्के जे काफ़िरन, मक्के जे मुशरिकन पाण में गैदरिंग कई, पाण में मुलाकात करे उन जो हल तलाश कयो, उन जो सोल्यूशन तलाश कयो। ये माण्हू फाका कश भुख ऐं उन ते गुज़ारो करण वारा ये मौत खां नथा डिजन, ये मौत खां नथा डिजन। सबब छा आहे? सबब छा आहे? ये फाका कश डरते नहीं जरा मौत से। इन्हनि जे अंदर जेका शइ आहे वो दुनिया जी का शइ नाहे जेका इन्हनि खे हर वक़्तु मुतहर्रिक रखे पई। इन्हनि जे अंदर, जिस्म जे अंदर ये दुनियावी का शइ नाहे जेका इन्हनि खे हर वक़्तु सुजाग रखे थी, हर वक़्तु तवाना ऐं ताक़तवर रखे थी, हर वक़्तु इन्हनि खे ज़िंदा रखे थी। वो दुनियावी खुराक ऐं ग़िज़ा नाहे, बल्कि इकबाल फरमाए उन्होंने पाण में मुशावरत कई, इन नतीजे ते पता ये फाका कश डरते नहीं जरा मौत से, रूह मोहम्मद निकाल दो इनके बदन से। इन्हनि जो वाहिद इलाज इहो आहे, इहो तलवार सां मुड़ण वारा न आहिनि, इहे तलवार सां मुड़ण वारा न आहिनि,
یہ توپ کا مڑن وارا ناہن، یہ خنجر جے حملے کا مڑن وارا ناہن، یہ بندوق جے حملے کا مڑن وارا ناہن. جے کرے انہن جو حل ہے، جے کرے تبا انہن کے شکست دیان چاہو تھا، روح محمد نکال دو ان کے بدن سے. انہن جے جسم جے، انہن جے خون میں، انہن جے خون جے قطرے قطرے میں مصطفیٰ جی محبت آئے، مصطفیٰ جو عشق ہے، محبت جو روح تڑپے پیو، ان روح محمد کے نکال کٹے چھڑو، یہ از خود شکست خوردہ تھی بھی. عزیزان زی وقار، جدیں جیس تائیں وہ روح جن حضور جی صحبت میں رہن وارن انسانن جے جسم میں روح محمد ہویو، تیس تائیں پوری روح زمین تے، یورپ تے، صرف عرب جی دنیا نہ، یورپ تے با انہن مصطفیٰ جی تربیت یافتہ صحابن حکمرانی کئی. سبحان اللہ. جدے کا وہ روح نکری ہو، جدے کا وہ روح اساں جی جسم کھا کڈن میں کامیاب تھی ویا، اساں اے تواں تتر بتر آئے، اساں اے تواں ان ایک کرل دیوار جے مثل آئیو، جے دیوار جو سروں کو کتھے پئی ہوجے، کو کتھے پئی ہوجے، کو کیر پنجے پیرن سا ٹھوکر سا اڑائے پیو، کیر پنجے پیرن جی ہیٹ لتاڑے پیو. اج پوری امت مسلمہ فرقے واریت جو شکار آئے، فرقے واریت جو شکار آئے. دعا فرمائیو ہر نماز کا بعد. الحمدللہ اساں جا مشائخ ان کم تے ان میں کوشاں آئے، سرگرم آئے، تہن امت کے اتحاد نصیب تھی ونی، ہی امت ایک پلیٹ فارم تے جمع تھی ونی، ہن امت کا انتشار فرقے واریت ختم تھیے. اساں جا مشائخ بزرگان دین ان پیٹرن تے کم کرے رہا آہن. دعا آئے ایک دی ضرور اساں نہ تا اساں جو نسلوں ضرور ان نظارے کے دسنجوں جو پوری دنیا تے رہن واری سرکار جی امت ایک پیج تے متحد ہوں دی. انشاءاللہ. عزیزان زی وقار، یہ اساں تواں کے جی اندر انتشار، یہ فرقے واریت، یہ ان کرے جو اساں جے جسم کھاں روح محمد کڈن میں دشمنان اسلام کامیاب تھی گیا ہے. تدیں یہ سب کچھ تھی رہی ہے. حضور جو تعلق جو کو امت سا ہے، اللہ رب العزت چھا فرمایا، النبی اولا بالمومنین من انفسہم. ہی نبی ای مومن جے کے آہن، مومن جے جسم بھی جے کا جان آہے، ہی نبی انہن مومنن کے انہن جی جان کھاں ودیک بھیجا ہے، جان کھاں ودیک بھیجا ہے. وہ سج 3,84,000 کلومیٹر پرے رہی کرے زمین تے راندڑ مخلوق میں تصرف کرے تھو، تو جے کو نبی انسان جے روح کا ودیک، انسان جے جسم میں ساہ کا ودیک جو کو نبی ویجو ہو جے، وہ ان امتی جے اندر تحرک پیدا چھونا تھو کرے سکے. یقین آئے مصطفیٰ اساں جے اندر تحرک پیدا کرے سگن تھا، لیکن اساں یہ کنیکشن جوڑن جی کوشش نہ تھا کریں. الیکٹرانک دنیا جا مانو آئے ہوں تمام ایک بے جے بھر میں موبائل اگرچہ موجود ہو جان، موبائل اگرچہ ایک بے جے ٹچ کرے چھڑو تمام، جیس تائیں ان جو تمام کنیکشن ان کے نہ جوڑن دا تو ایک موبائل بے موبائل جی انفارمیشن بھلے بھر میں بیا ہو جائے، بھلے ہی پاکستان جا رہن وارا پوری دنیا جا مانو روزہ رسول تے سال میں ہک نہ بلکہ 10 چکر ہی حاضری چھو نہ لگائے، 10 چکر. بے شک انکار نہ ہے ان کی فضیلت کا، جی روزہ رسول کی زیارت کئی، حضور فرمائے ان جلا مجھے شفاعت واجب تھی.
चाहे गुनहगार हुजे, कहिड़ो बि हुजे, कहिड़ी बि उनजी नीयत हुजे, उनजी फज़ीलत खां इनकार न आहे। ॻाल्हि हले पई हुज़ूर सां कनेक्शन जोड़ण जी। हुज़ूर जो रूह असांजे जिस्म में अचे, असांजे रूह तहरुक जेको करे रहियो आहे उनजी जाइ ते मुस्तफ़ा जो रूह तहरुक करे। इहो कनेक्शन जोड़ण जी ॻाल्हि हले पई। जॾहिं तव्हां मोबाइल जो कनेक्शन पाण में उनखे जोड़न जी कोशिश कंदा तॾहिं मोबाइल उनजी इंफॉर्मेशन उनजे अंदरि मवाद मौजूद आहे उनखे एक्सेप्ट कंदो। अज़ीज़ा नज़ी वकार हिन वक़्तु अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान जी हिकु आया करीमा जे अंदरि फरमायो त हीउ जेको नबी आहे हिन जूं औसाफ़ बयानु फरमायो, सिफ़तूं बयानु फरमायो, सिफ़तूं ही बयानु फरमायो त हीउ नबी तव्हांखे पाक ऐं साफ़ बनाए थो, साफ़ सुथरो, अंदरि दिलि जे अंदरि हर क़िस्म जी बीमारी, हर के बुग़्ज़, कीनो, हसद, हर शइ खां पाक बनाए थो। जेके उनजी सोबत में आया उन्हनि खे बि ऐं अॻिते फरमायो अञा उहे माण्हू जेके नबी सां मुलाक़ात न करे सघिया आहिनि, क़यामत ताईं जेतिरा इंसान ईंदा, जेतिरा उम्मती ईंदा, जेके जेके पंहिंजो ताल्लुक़ नबी सां जोड़न जी कोशिश कंदा, मुंहिंजो नबी अगरचे गुंबद ख़दरा जे अंदरि आराम फरमा आहिनि, लेकिन मुंहिंजे नबी खे अल्लाह उन सिज खां वधीक ताक़त ॾिनी आहे, उन चंड खां वधीक ताक़त ॾिनी आहे जो उम्मती हिन मिठी जे शहर जे अंदरि रही करे गुंबद ख़दरा सां पंहिंजो ताल्लुक़ कनेक्ट करे, कनेक्शन जोड़े, हुजूर जो उन वक्त फैज़ उनके मिलंदो। हुजूर जो उन वक्त फौरन दुनिया जी इलेक्ट्रॉनिक उनजो मुक़ाबलो नथी करे सघे। मोमिन में सिद्क हुजे, उम्मती में तलाश हुजे, उम्मती में तलब हुजे, कनेक्शन जोड़न जी कोशिश करे, फौरी मुस्तफ़ा जो फैज़, मुस्तफ़ा जो नूर, मुस्तफ़ा जो रूहानियत रूह उन उम्मती जे जिस्म में दाखिल थी। अज़ीज़ा नज़ी वकार सैयदना इमाम गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइन था जॾहिं नमाज़ पढ़ंदा आहियो असांजी त नमाज़ आहे ही उठक बैठक ते मुश्तमिल, अल्फाज ते उथण वेहण रुकू सजदे इन ते ताईं महदूद बस। अञा नमाज़ जो रूह छा आहे उनखां असांखे वाक़फ़ियत मिली न आहे। इमाम गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था ऐं अहिड़ा आरिफ अल्लाह जा महबूब इंसान गुज़रिया आहिनि जो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु, अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु इन अल्फाज ते ईंदा आहिनि त असां अल्फाज ज़ुबान सां चई अॻिते हलिया वेंदा आहियूं। अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु, उहे आरिफ, उहे उम्मती, उहे मुस्तफ़ा जा दीवाना, उहे मुस्तफ़ा जी उम्मत जा औलिया गुज़रिया आहिनि, उहे मुस्तफ़ा जा मर्द कलंदर गुज़रिया आहिनि। अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु एस ताईं चवंदा न आहिनि जेस ताईं मुस्तफ़ा जे रुख़ अनवर जी ज़ियारत न कंदा। सुभान अल्लाह। इमाम गज़ाली फरमायो जॾहिं इन्हनि लफ़्ज़नि ते अचो न अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु त ये लफ़्ज़ ईअं गफ़लत में बेध्यानी में अंदर ये लफ्ज़ चाहिए अगते न मटो। अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु ते अचो। इमाम गज़ाली फरमाइनि था पंहिंजे दिल, पंहिंजे दिमाग़ ते मुस्तफ़ा जो तसव्वुर आणियो, मुस्तफ़ा जो नक्शो आणियो, मुस्तफ़ा जी सूरत के साम्हूं आणियो, पोइ चओ अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु। सुभान अल्लाह। मुस्तफ़ा जी तसव्वुर, मुस्तफ़ा जी सूरत के साम्हूं आणियो ऐं पोइ चओ त अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु। फरमाइनि था पोइ जेकॾहिं हुज़ूर जे तरफ़ां महिरबानियूं न थियनि पोइ तव्हां मूंखे चइजो। उम्मती सवाल करे मुस्तफ़ा अता न करे, उम्मती सवाल करे। डॉक्टर इकबाल रहमतुल्लाह ताला अलैह फरमाया हम तो माइल बेकरम हैं कोई साइल ही, हम तो माइल बेकरम हैं कोई साइल ही नहीं। इकबाल हुजूर जे नाले फरमाए
गुंबद खदरा जे अंदर पुकार अचे पई, या सदा अचे पई, ए उम्मत मुस्लिमा असां तव्हां ते करम नवाज़ी करण जे लाइ हर लम्हा हाज़िर आहियूं, पर तव्हां जे अंदर सिद्क़ त हुजे, तलब त हुजे। हुजूर जो फैज़, हुजूर जी नज़र इनायत का मामूली शइ न आहे जेको दुनियादार हुजे, दुनिया जी हिर्स में मुब्तला हुजे, दुनिया जे पोयां कुतन जी दुनिया जे पोयां हर वक्त मसरूफ हुजे। हुजूर उनके तवज्जो कन, हुजूर जे फैज़ खे, हुजूर जी इनायत खे का मामूली शइ समझे। हुजूर फरमाइन था पंहिंजो दिल जो रुख, पंहिंजे दिल जो रुख मां मोहम्मद जे तरफ़ कयो, मां उन्ही वक्त तव्हां ते तवज्जो कंदो। अज़ीज़ान ज़ीवतार, असांजा मशाइख़ इज़ाम जॾहिं इहो ॻाल्हि तव्हां सम्झी वरिती, हुजूर जी उम्मत सां जेको ताल्लुक़ आहे, असांजा मशाइख़ जेके आहिनि इहे प्रैक्टिस कराईंदा आहिनि। का शइ सिर्फ़ु ॿुधण सां हासिल कोन थींदी आहे, सिर्फ़ु ॿुधण सां पढ़ण सां जेकॾहिं हासिल थिए न, त हर शख़्स आलिम हुजे, हर शख़्स साइंसदान हुजे, हर शख़्स जेको आहे उहो मुदब्बिर हुजे, मुफ़क्किर हुजे। हर शइ ॿुधण सां, हर शइ पढ़ण सां सिर्फ़ु कोन मिलंदी आहे, प्रैक्टिकल ज़रूरी आहे, मश्क ज़रूरी आहे। मश्क खां बग़ैर, प्रैक्टिकल खां बग़ैर उहा शइ हासिल न थींदी। सिर्फ़ु मुस्तफ़ा जो ताल्लुक़, मुस्तफ़ा जो उम्मत सां ताल्लुक़, निस्बत, इनखे ॿुधंदा रहूं, अगरचे पूरो महीनो छो न ॿुधंदा रहूं मुख़्तलिफ़ ख़तीबनि खां। छा ईअं अॻु में थियो आहे पूरो महीनो कंप्लीट थियो हुजे, हिकु अल्लाह जो वली तयारु थी वियो हुजे? जे हीअ थियो आहे त पोइ ख़ुशकिस्मती आहे हिन शहर जी ऐं पूरे थर जी, पूरे पाकिस्तान जी। ईअं थियो हुजे सिर्फ़ु उलमा खां ॿुधण सां ई बसि पीर रबी अव्वल ते हिकु अल्लाह जो मर्द कलंदर तयारु थी वियो हुजे। अज़ीज़ान ज़ीवतार, इहा उहा शइ आहे जेको इंसान ख़ुदि उन जी तलाश में, तलब में पंहिंजो पाण खे शमा जा जीअं ॻारे, उनजी हासिलात उनखे हासिल करण जे लाइ निकिरे। मशाइख़ इज़ाम मुराक़बो कराईंदा आहिनि। इहो मुराक़बो का मामूली शइ न आहे। मुराक़बे में थींदो छा आहे? मुराक़बे जे अंदरि औलिया अल्लाह फरमाईंदा आहिनि, थोरी देर जे लाइ अखियूं बंदि करे दिल जे अंदरि जेके पूरो सर्कल घुमे पियो दुनिया जो, पूरो सर्कल घुमे पियो। नमाज़ में बीठा आहियूं तॾहिं बि दुनिया, नमाज़ में बीठा आहियूं तॾहिं बि दुनिया। हुजूर फरमायो ला सलात इल्ला बि हुजूरिल क़ल्ब, ला सलात इल्ला बि हुजूरिल क़ल्ब। नमाज उहा नमाज़ ई कोन्हे जंहिंमें दिल हाज़िर न हुजे। उहा नमाज़ी नमाज पढ़ी ॿाहिरि निकिरंदो आहे, जे नमाज में दिल हाज़िर न हुजे, मलाइक उन नमाज खे खणी वापसि उन उम्मती, उन शख़्स जे मुंहं ते हणंदा आहिनि। मलाइक चवंदा हीअ नमाज उन नमाज जे क़ाबिल कोन जो असां खणी अल्लाह जे हुज़ूर में वञी सघूं, जंहिंमें दिल ई हाज़िर कोन हुजे। ऐं जेका नमाज अल्लाह फरमाए इन्न सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर वल बग़्य, नमाज बेहयाई बुराई खां रोके थी। पोइ हेॾो सॼो पाकिस्तान त पूरी दुनिया खां वधीक नमाज़ी आहे, पोइ बुराई ख़तमु छो कोन्हे, करप्शन ख़तमु छो कोन्हे? एतिरी दुनिया नमाज़ पढ़े थी, उहो ई नमाज़ी, उहो ई ॾाढ़ी रखण वारो, उहो हर वक़्तु उमिरे करण वारो, उहो हाजी साहब, पूरी बुराइनि जी जड़ी उहो ई नेकियूं करण वारो, ज़ाहिरी होलियो मुस्लमाननि वारो छो? इन करे हर नमाज बुराई खां न बचाईंदी आहे। नमाज उहा ई बचाईंदी आहे जंहिंजे बारे में हुज़ूर फरमायो नमाज ई पढ़ो गोया ख़ुदा खे ॾिसी रहिया आहियो। नमाज ई पढ़ो गोया ख़ुदा खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रहिया आहियो। जेकॾहिं इहा कैफ़ियत नथी ठहे त कम अज़ कम इहो त तसव्वुर हुजे, अल्लाहु अकबर चवण खां वठी सलाम ताईं इहो त कम अज़ कम तसव्वुर हुजे त ख़ुदा मूंखे ॾिसी रहियो आहे। छा अहिड़ी नमाज़ जी अदा करे मस्जिद खां ॿाहिरि निकितो उहो चोरी कंदो, उहो बदनिगाही कंदो, उहो मिलावट कंदो, उहो कूड़ ॻाल्हाईंदो,
جی اللہ اکبر چوڑ کا سلام تائیں یا خدا کے ڈٹھو یا ان تصور میں گھوم رہے ہو تو خدا منہ کے ڈسے پھر عزیزان زی وقار اولیاء اللہ ہن نماز جی دولت حاصل کرائن جے لائے اے حضور ساں وہ تعلق جو ہتا امتی درود پڑے ہوتا حضور جے طرفاں جواب اچھے سبحان اللہ یہ تعلق گہرائی وارو تعلق یہ تعلق سکھارن جے لائے اولیاء اللہ مراقبے جی تعلیم دیندا آئیں فجر جی نماز کھا پوئے تہجد جی نماز جے وقت ٹائم کے کھے ملے 5 منٹ جے لائے یہ مشق کرے دسے پوئے پہنجے جسم میں جے کو تحرک پہنجے جسم میں انقلاب ہم پیریں عرض کہو نا حضور جسم جی جان اساں ان جسم کھاں مصطفیٰ جی جان کے دھار کہو آئے جے کرے وہ جسم میں روح اچے تو اساں جے جسم میں تحرک ایندو اساں جی زندگی میں انقلاب ایندو اساں جی چہرے میں رمک ایندی اساں جی دلن میں ایمان جی وہ رمک جھلک نظر ایندی ان کنیکشن کے جوڑن جے لائے 5 منٹ خاموشی سے دل میں مکمل یہ خیالات جے کے ہلن پہن ان کے تھوڑی دیر جے لائے کڈے چھڑو تھوڑی دیر جے لائے دل میں دنیا جے خیالات کڈے چھڑیا نا تو نہ آسمان ہیٹھ کرن دو نہ زمین ہٹن دی 5 منٹ جے لائے چھا 12 کلاک رات جو ستا پہ ہوندا ہوں ان ٹیم آسمان کرن دو گو نا زمین تے زلزلو کون تو اچے ان میں معلوم چھو زمین کے نہ اساں پہ ہلائیو نہ آسمان کے اساں جھلے بیٹھا آئیو لہذا تھوڑی دیر 5 منٹ جی لائے سجاگی جی حالت میں اسا دل میں یہ دنیا جو کہ خیالات علن پہن کے کٹے چھڑیو نا تھوڑی دیر جی لائے تصور یہ کہو تاؤں سرکار دو عالم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جے روزہ انور جے سامو آیا سبحان اللہ حضور جو فیض مجھے دل میں اچے پیو حضور جو نور مجھے دل میں اچے پیو ان مشق کے کرے دسو تو وہ روح محمد نکال دو ان کے بدن سے وہ روح کے حضور جو موٹی اچے تھو عزیزان زی وقار سرکار دو عالم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جو ان میلاد کے اللہ رب العزت پنجی بارگاہ میں قبول فرمائے ان میلاد کے ہن انداز میں اسا ملائن جی پنجی زندگی میں ان کے فالو کرن جی کوشش کریں اسا ہن آیت یہ متعلق علامہ ثناء اللہ پانی پتی رحمۃ اللہ تعالیٰ علیہ تفسیر مظہری میں لکھن تھا نقشبندی سلسلہ جا عظیم بزرگاہ ہیں تواں کے دعوت آئے پڑھی ڈس جو تفسیر مظہری کے آسان آئے انٹرنیٹ تے تاں ونجو ان کے ڈاؤن لوڈ کرے وٹھو پڑھو ایکڑو رکوع اگرچہ پڑھو تھا اگرچہ روزانے جی بنیاد تے 2 آیتوں ہی پڑھو لیکن پڑھو ان کے قرآن کے تفسیر اے معنی سا گد پڑھو صرف یوں توتے وانگے عربی جا الفاظ بے شک ان جی فضیلت آئے لیکن چاہیوں تھا تا اساں جی زندگی میں انقلاب اچے تب قرآن کے تفسیر معنی سا گر پڑھنا پڑھو ان تفسیر مظہری کے پڑھی دیسو ثناء اللہ پانی پتی رحمت اللہ علیہ فرمائن تھا دل تے حکمرانی نفس جی آئے دل تے حکمرانی نفس جی آئے نفس ہر ٹائم برائی جے طرف انسان کے دھکیں دو رہن دو ہر ٹائم نفس جو کم یوں آئے تو انسان جے دل جی جے کا سلطنت آئے دل جی جے کا کرسی آئے ان تے نفس قابض آئے ہاں ان حکومت دل جی حکومت تے حکومت کرے پیو نفس فرمائن تا ہن دل جی سلطنت تے حکومت جو ودیق حق کہیں جو آئے نفس جو آئے یا محمد الرسول اللہ جو آئے صلی اللہ علیہ وسلم فرمائن تا قرآن میں اللہ فرمائے النبی اولا بالمومنین من انفسہم نبی انہن جے نفسن کا ودیق انہن جو حقدار آئے یعنی مومن جے لائے یو جگائے نہ تھو مومن جو یو شانی نہ ہے جو ان جی دل تے نفس حکومت کرے ان جی دل تے حکومت محمد مصطفیٰ جی ہو جن گور جی النبی اولا بالمومنین من انفسہم وما علیہ الا البلاغ